वास्ते अल्लाह दे प्या कदों को मेरड़ो मेरड़ो ई मेरड़ो मोहब्बत जो गेरड़ो मेरड़ो ई मेरड़ो मोहब्बत जो गेरड़ो। लफ़्ज़नि जा मोती मेड़े जादुई जुमला जोड़ींदड़ सिंध जे नाले वारे शाइर अहमद ख़ान मदहोश जे विछोड़े के 13 साल मुकमल थी चुका आहिनि, पर सिंध संदसि इल्म ऐं अदब लाइ कयल ख़िदमतुनि खे विसारे न आहे सघी। अहमद ख़ान मदहोश 5 अप्रैल 1921 ईस्वी में खैरपुर नाथन शाह वेझो ॻोठ सुल्तान चांडियो में पैदा थियो। अहमद ख़ान मदहोश 1949 ईस्वी में सिंधी फाइनल ऐं 1957 ईस्वी में इंटर पास कई। बचे अरसो जोई शहर में उस्ताद थी रहियो। फैज़ नजफ अली शाह संदसि हमअसर शाइर हो। हुन शाइरी जी सिख्या फैज़ बख्शापुरी खां वरिती। अॻिते हली शाइरीअ में पंहिंजो तख़ल्लुस मदहोश रखियाईं। अहमद ख़ान मदहोश उस्ताद जहिड़े अज़ीम पेशे सां लाॻापियल हो। हुन शाइरीअ जे मिड़नी सिन्फ़ुनि ते तब आज़माई कई। अहमद ख़ान मदहोश जी शाइरी मुख़्तलिफ़ रागनि जी आवाज़ में रेडियो ताम नशर थी। संदसि जे शाइरीअ जा 3 मजमूआ अखियुनि जा सनिया, नज़र में नज़र बंद, दिलि जूं ॻाल्हियूं छपजी मार्केट में आया। अहमद ख़ान मदहोश नज़म ऐं ग़ज़ल जो तमामु वॾो शाइर हुयो। अहमद ख़ान मदहोश कैंसर जहिड़े मुज़ी मर्द में मुब्तला थियो। ऐं 26 जून 2010 ईस्वीअ में हिन फ़ानी जहान मां लॾणु करे वियो। मुर्ग दे संवार जो सामड़ीअ जी साम